सल्ले अला मोहम्मद मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे जे ज़ात न थे हिय रात न थे मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे ज़ात न थे जे ज़ात न थे हिय रात न थे मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे ज़ात न थे जे ज़ात न थे हिय रात न थे मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे ज़ात न थे जे ज़ात न थे हिय रात न थे मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे पाक जी जे ज़ात न थे जे ज़ात न थे हिय रात न थे मां कसम ते चवा थो त कायनात न थे ज़ाहिर नबी पाक जी